बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां सां इंसाफ़ कयो वञे। छा नालो तव्हांजो? मुंहिंजो नाम आहे मोहम्मद सचार रिंद। वेठल आहियूं असां हाजी खान ॻोठु असांजो आहे। असां उतो जेको आहे पुल ते छोकिरा पुल सीपेक जे हेठियां जेको आहे छोकिरो बकरियुनि सां खड़ो हुयो, उतां पुलिस खणी करे इन टाइम गुम करे छॾियो आहे। असांखे ॿुधाइनि नथा। असां मज़लूम माण्हू आहियूं। असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजो आवाज़ु उथारियो वञे। असां कोई चोर न आहियूं, न कोई ॾुआरी आहियूं। असां साफ़ सुथरा माण्हू आहियूं। असांजो छोकिरो 11वीं क्लास में स्कूल जो शागिर्दु आहे। छा नालो? वाजिद कंहिंजो पुटु? अली जो चनेसर जो। चनेसर जो पुटु? जी जी। 11 क्लास शागिर्दु आहे? जी जी। अच्छा, कहिड़ो तव्हां इतला रौती पुलिस ॾिनो त असांजो पुलिस छोकिरो गुम आहे, खणी आहिनि या पुलिस खणी वई, या कहिड़ी पुलिस खणी वई? रौती पुलिस खणी वई आहे। अच्छा जी जी। तव्हांजो छा मुतालबो हाणे? असांजो मुतालबो इहो आहे त असांखे जेको आहे ॾेखारियो वञे, असांखे वापसी ॾियो वञे। असांजो कोई ॾोह न आहे, असां कोई पाप न आहे। असां बिल्कुलु साफ़ सुथरा माण्हू आहियूं। कोई असां ते कोई चई वञे त बाबा इहे आहिनि त बाबा सां ॾोहदार खड़ा आहियूं।